बेपासे नासरीन काज़ी अहमद खां ख़बर आहे अवां खे आगाह कयूं पिया आमरी रोड ते लोडर रिक्शा ऐं डॉटसन में टक्कर थियो आहे। नीगर फ़ौत थियो आहे। औरतुनि समेत 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे में दानियाल फ़ौत थी वियो। ज़ख़्मियुनि खे काज़ी अहमद इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। 3 ज़ख़्मियुनि जी हालत गणती जोगी हुजण करे खेनि नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो। असां कलंदर जी दरगाह तां ज़ियारत करे वापसि अची रहिया हुआसीं त डॉटसन लोडर रिक्शा खे ज़ोर सां टक्कर हयूं। अवां खे आगाह कयूं पिया काज़ी अहमद खां आमरी रोड ते लोडर रिक्शा ऐं डॉटसन में टक्कर थी पियो आहे। नीगर फ़ौत थियो आहे। औरतुनि समेत 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे में दानियाल फ़ौत थी वियो। ज़ख़्मियुनि खे काज़ी अहमद इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। 3 ज़ख़्मियुनि जी हालत गणती जोगी हुजण करे खेनि नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया अहम ख़बर आहे काज़ी अहमद खां आमरी रोड ते लोडर रिक्शा ऐं डॉटसन में टक्कर थियो आहे। नीगर फ़ौत थियो आहे। औरतुनि समेत 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। ज़ुल्फ़कार टामरी लाइन ते मौजूद आहे। जी ज़ुल्फ़कार, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो त काज़ियम वेझो आमरी रोड ते फतेह रिक्शा ऐं डॉटसन में टक्कर लॻण खां नीगर दानियाल फ़ौत थी वियो आहे ऐं मर्द औरतुनि समेत मुस्मात, शकीला, वसाई, फज़ीला, कुर्बान, साजिद अली समेत 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे काज़ियम इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिथे 3 ॼणनि जी हालत सीरियस हुजण करे खेनि नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मी आबिद हुसैन ॿुधायो त असां कलंदर जी दरगाह तां ज़ियारत करे वापसि अची रहिया हुआसीं। काज़ियम भरिसां डॉटसन असांजे लोडर रिक्शा खे ज़ोरदार टकरायो ऐं हादसो पेश आयो आहे। असां ॻोठ कुंजमाली जा रहवासी आहियूं। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, अवां जी महिरबानी।